अमी ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। मां आहियां जो होस्ट अकबर मज़ारी। कच्चो रुगो धाड़ेलनि जो इलाइक़ो न पर रियासत जी गैर मौजूदगी जो अक्स आहे। कच्चो सदियों पुराणो इलाइक़ो आहे। बदकिस्मती सां उनखे हमेशा रुगो धाड़ेलनि जो मसलो करार ॾेई नज़रअंदाज कयो वियो। हक़ीक़त इहा आहे त कच्चो को ॾोहनि जी पैदावार न पर रियासत जे पोइते हटण जो नतीजो आहे। जिते स्कूल न आहिनि उते बंदूक उस्ताद बणिजे थो। जिते अदालत नथी पहुचे उते ताक़त इंसाफ़ बणिजे थो ऐं जिते रियासत मुस्तक़िल मौजूद न हुजे उते ॾोह आर्ज़ी न पर नसल दर नसल मुंतकिल थींदा आहिनि। कच्चे जो असल मसलो इहो न आहे त हिते रहंदड़ माण्हू ॾोहियारी आहिनि, पर मसलो इहो आहे त रियासत उन्हनि खे शहरी बणाइण विसारे वेठी आहे। कच्चे खे हमेशा रुगो ऑपरेशननि जे नज़र सां ॾिठो वियो, कॾहिं बि इंसान मईशत ऐं कानून जे ज़ाविये सां संजीदगी सां न ॾिठो वियो आहे। सवाल इहो न आहे त कच्चे में धाड़ेल छो आहिनि, असल सवाल इहो आहे त रियासत किथे आहे। कच्चे जी ज़मीनी हक़ीक़तूं जंहिंमें कच्चे में 4 किरदार आहिनि: आम माण्हू, पुलिस, रियासत ऐं अवाम। पर हक़ीक़त इहा आहे त इन्हनि मां सभ खां वधीक मज़लूम आम शहरी आहे। हिक पासे धाड़ेल आहिनि जेके बंदूक जे ज़ोर ते जीअंदा आहिनि, ॿिए पासे उहा रियासत आहे जेका रुगो ऑपरेशननि जे ॾींहंनि में यादि अचे थी। पुलिस जान हथ में खणी वञे थी पर बग़ैर मुकमल इख्तियारनि जे, वसीलनि जे ऐं मुस्तक़िल सहकार जे। इहे सभु धाड़ेल ॼम खां ॾोहियारी न हुया। केतिरा ई माण्हू ज़मीनी तकरारुनि, क़बाइली दुश्मनी, गुरबत, बेरोज़गारी सबबि हिन राह ते आया। वक़्त सां गॾु इहे गिरोह मुंज़िम ॾोहियारी नेटवर्क बणिजी विया। रियासत ख़ासि करे पुलिस जी वॾी ग़लती इहा रही आहे त हुन कच्चे जे आम माण्हुनि ऐं ॾोहियारी गिरोहनि में फ़र्क़ु करणु छॾे ॾिनो। जॾहिं रियासत सभिनी खे दुश्मन सम्झे थी तॾहिं दोस्त को बि नथो रहे। कच्चे में बेशुमार ऑपरेशन थिया, कुछ धाड़ेल मारिजी विया, कुछ गिरफ़्तार थिया, कुछ धाड़ेलनि हथियार फिटा कया, पर अमन न आयो। छो? छो त ऑपरेशन खां पोइ पुलिस वापसि हली वञे थी। इंतज़ामिया मौजूद न आहे, न स्कूल आहिनि, न अस्पतालूं, न रोज़गार जा ज़रिया। सवाल इहो बि आहे त छा कॾहिं कंहिं डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर या कमिश्नर कच्चे जो संजीदा दौरो कयो? छा कॾहिं अमन अमान जे बाबति क़बाइली अमायदीन सां को जिरगो थियो? तारीख़ गवाह आहे त अहिड़ो कुझु बि नाहे थियो। न सियासतदान जाॻिया, न सरदार, नवाब, रईस या मखदूम। सिंध ऐं पंजाब जा कच्चे जा इलाइक़ा साॻे मसइले जो शिकार आहिनि, पर पॉलिसियूं ॿ आहिनि। हिकु सूबो ॿिए खे ॾिसंदो रहे थो ऐं धाड़ेल ॿिन्ही पासनि खां फ़ाइदो खणनि था। ही सच तल्ख़ हक़ीक़त आहे त असां कच्चे खे संभालण बदिरां रुगो कंट्रोल करण जी कोशिश कई आहे। हल बंदूक न पर मुकमल रियासत। कच्चे जो हल रुगो बंदूक न आहे पर मुकमल रियासती मौजूदगी आहे। जेकॾहिं वाकई कच्चे में अमन घुर्जे त 4 शयूं हिकु ई वक़्तु आणणियूं पवंदियूं। नंबर 1, मुस्तक़िल सिक्योरिटी ऑपरेशन न पर मुस्तक़िल पुलिस चौकियूं, पुलिस लाइ ख़ासि कच्चो अलाउंस, मक़ामी नौजवाननि जी भर्ती, जदीद वाटर स्पीड बोट्स ऐं ड्रोन टेक्नोलॉजी जो इस्तेमालु। नंबर 2, ज़मीन ऐं इंसाफ़। जेसिताईं कच्चे जे ज़मीन जो कानूनी रिकॉर्ड साफ़ न थींदो, बंदूक फ़ैसिला कंदी रहंदी। कच्चे जे माण्हुनि खे 50 सालनि जे लीज़ ते ज़मीन ॾेई उन्हनि खे कानूनी रिकॉर्ड में आंदो वञे। क़बाइली दुश्मनी ऐं क़त्लनि जा फ़ैसिला DIG जे सतह जो ऑफिसर मक़ामी क़बाइली सरदारनि जे सालसी सां करे, जेके गिरोह रियासत ॾाढो हथियार फिटा कनि, इलाइक़े खे ऐं अदालतनि खे मुंहुं ॾियनि। उन्हनि खे रियासत तरफ़ां माली मदद, ख़ानदान, ज़मीन ऐं माल जे तहफ़ुज़ जी ज़मानत ॾिनी वञे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे तर्ज़ ते कच्चो सपोर्ट प्रोग्राम शुरू कयो वञे, जीअं सिंध कच्चो सरेंडर प्रोग्राम हिकु मिसाल बणिजी वञे। नंबर 2, मईशत ऐं रोज़गार।
माहीगिरी, ज़राअत ऐं लाइव स्टॉक जहिड़ा शोबा बहाल कया वञनि। जॾहिं रोज़गार हूंदो त बंदूक बोझ बणिजी वेंदी। बिलासूद कर्ज़ ऐं पाइदार इंफ्रास्ट्रक्चर जीअं मुस्तक़िल स्कूल, मोबाइल, सिहत मर्कज़, नंढा पुल ऐं अहिड़ियूं सड़कूं जेके ॿोॾ बर्दाश्त करे सघनि, उहे इलाइक़ा रियासत जे वेझो आणींदियूं। नंबर 4, तालीम ऐं सुञाणप। सुञाणप खां सवाइ शहरी नथो बणिजे ऐं तालीम खां सवाइ रियासत मज़बूत नथी थिए। इन लाइ ज़रूरी आहे त कचे जे माण्हुनि खे सिस्टम में आंदो वञे। कचे खे फ़ौजी महाज़ न पर समाजी बहाली जो इलाइक़ो सम्झणु घुरिजे। कचो पाकिस्तान आहे, जंगल न। कचो को ॾोराहूं जंगल न आहे, इहो पाकिस्तान जो हिसो आहे। हिते रहंदड़ माण्हू बि ओतिरा ई शहरी आहिनि जेतिरा असीं ऐं अमीं। जेकॾहिं अॼु बि असां कचे खे नज़रअंदाज़ कयो ऐं रुॻो ऑपरेशननि ते भाड़ींदासीं त हालतूं कॾहिं बि न बदिलजंदियूं। ऑपरेशन आरज़ी हल थी सघे थो, मुस्तक़िल हल नाहे। ही रुॻो कचे जो मसइलो नाहे, ही रियासत जे हुजण या न हुजण जो सवाल आहे। फ़ैसिलो असांजे हथ में आहे, या त कचे खे पाकिस्तान बणायूं या पोइ ऑपरेशन ते ऑपरेशन कंदा रहूं। जी नाज़रीन, ही हुयो असांजो अॼु जो प्रोग्राम। तव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻो, पंहिंजी राय जो इज़हार कमेंट सेक्शन में ज़रूरु कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।